अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखरत में आऊँ यहाँ शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, ही असांजो हफ़्तेवार प्रोग्राम आहे फलाह आखिरत जे नाले सां। जीअं नाले मां ज़ाहिर आहे त ही प्रोग्राम प्योर क़ुरान ऐं अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस ते मुश्तमिल आहे ऐं ज़िंदगीअ जे हर पहलूअ खे कवर करे थो। जेकॾहिं सिर्फ़ु असां पंहिंजे पाण खे इन इल्म ताईं बि महदूद रखूं त इंशाअल्लाह जन्नत हासिल थी सघे थी। गुज़िश्ता रमज़ान खां वठी असां हलायो पे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत करीम लाइ प्रोग्राम, जंहिंमें शरह ख़ुतबत नबीअ फ़ी अरफ़ात फ़ी हजतल वदा में जेको पाण ख़ुतबो ॾिनो, उन्हनि जे 15 जेके नुक़्ता आहिनि उन्हनि ते कयोसीं पे। अॼु असां आख़िरी ऐं 14 नुक़्ते ते पहुता आहियूं। इंशाअल्लाह ताला अॼु असां इन जो ज़िक्र कंदासीं, सम्झंदासीं। ऐं इहो आख़िरी जेको नुक़्तो आहे उन में अचे थो त व अंतुम तुसअलून अन्नी फमा अंतुम क़ाइलून, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर में जॾहिं पंहिंजी ख़ुतबो करे ख़तमु कयो त चई इहो ॿुधायो त तव्हां हीउ जेको स्क्रीन ते मूं आंदो आहे सुवाल जवाब, त अंतुम तुसअलून अन्नी फमा अंतुम क़ाइलून, चई तव्हांखे अल्लाह ताला मुंहिंजे बारे में पुछंदो पोइ तव्हां छा चवंदव। कालू चवणु लॻा, असां चवंदासीं नशहदु अन्नक क़द बलग़त व अदयत व नसहत, यानी असां इहो चवंदासीं, शाहिदी ॾींदासीं त बेशक जेको कुझु अल्लाह पाक तव्हां ॾे वहियूं मोकिलियूं हुयूं उहे सभु असां ताईं पहुचायव ऐं तव्हां असांजे लाइ नसीहत जो सॼो सामान जेको जन्नत में वञण लाइ हो उहो असांजे लाइ पूरो कयो। असांजे लाइ सुन्नत ऐं पंहिंजो हदीसूं छॾे वियो। फ़क़ाल, पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु लॻो, बे असबई सबाबत यरफ़उहा इला समा व यनकुतुहा इला नास, आंगुरीअ मथे करे चवणु लॻो 3 दफ़ा, अल्लाहुम्मा अशहद, अल्लाह साईं हे जेका हिननि ॻाल्हि कई आहे तंहिंजो शाहिद रहिजांइ, अल्लाहुम्मा अशहद अल्लाहुम्मा अशहद, यानी हुननि सभिनी चयो त असां ताईं इहा शइ पहुचाई आहे। हाणे इन नुक़्ते ते अॻिते हलूं था त इहा शहादत छा आहे। ऐं ज़ाहिर आहे त इहा ॻाल्हि अल्लाह ताला क़ुर में ॾिनी आहे त माण्हुनि खां पुछंदो त तव्हांखे पंहिंजे रसूलनि छा पहुचायो, ऐं वरी अल्लाह ताला रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछंदो माज़ा उजिबतुम, तव्हांखे कहिड़ो जवाबु मिलियो। इहे जेके सुवाल जवाब थींदा, तंहिंजे करे जेको आहे सो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में सहाबा उते चवंदा त असांखे तो जेको कुझु तव्हांखे मिलियो तव्हां पहुचायो। जेको कुझु मिलियो इन जे लाइ त अल्लाह ताला प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो आहे क़ुर शरीफ़ में सूरह माइदा जी आयत नंबर 67 में, या अय्युहल रसूल बल्लिग़ मा उन्ज़िला इलैक मिन रब्बिक, चए थो ए प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जेको अल्लाह ताला मोकिली आहे, जेका वही जेको क़ुरान, उन सभिनी खे जेको आहे सो माण्हुनि ताईं पहुचा। मां बल्लिग़ मां माना मां हर शइ, व लम तफ़अल, पर जे तव्हां सॼो न पहुचायो, कुझु रखे छॾियव या इहो न कयव, फमा बल्लग़त रिसालतहू, त तव्हां पोइ रिसालत जो हक़ अदा न कयो। हाणे छा मतिलबु आहे इन जो मतिलबु आहे त क़ुर शरीफ़ जूं आयतूं अहिड़ियूं पियूं लहनि जो हिकु हिकु आयत लहण ते सॼे मदीने में जहिड़ो पइजी पियो वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ न पिया पढ़णु ॾियनि इन आयतुनि जे करे, छो त आयतूं घणे भाङियूं हुननि जे जेको धंधो पे कयनि, जंहिंजे करे उहे वॾा पीर हुआ, उते दरगाहूं ठाहियो वेठा हुआ, 360 ज़ियारतूं बुज़ुर्गनि ऐं वलियुनि जूं रखियो वेठा हुआ, ॾाढो पेटियूं रखलियूं हुयूं, ऐं उनजे करे माण्हू उन्हनि खे पहिरें पे ई मिलंदा। जिथे इहे कुरैश वेंदा हुआ त उन्हनि खे उन्हनि जे जेको वापारु आहे उन खे धाड़ेल कोन फुरींदा हुआ, ऐं जिथे वेंदा उन्हनि खे पीर सम्झी उनजी इज़त कंदा हुआ। त इहा पाड़ पई कटिजे इन सिस्टम जी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इलाहा इल्लल्लाह, माना इन जो मतिलबु आहे त सभु अल्लाह ताला पावर पाण रखिया आहिनि। अल्लाह ताला हिन दुनिया जे हलाइण, कंहिंखे ख़ुशि करणु, नाराज़ करणु, रिज़्क़ ॾियणु फुरण में कंहिं सां मशवरो कोन थो करे, कंहिंखे कोन पावर ॾिना अथईंसि। ऐं हो जेके रखियो वेठा ज़ियारतूं, त इन जो मतिलबु इहो हो त तव्हां अचे हिननि बुज़ुर्गनि खां घुरो, इहे अलाह खां तव्हांखे कमु कराए ॾींदा। हा उला शुफ़ाउना इंद अल्लाह,
चवंदा हिननि जे हथ में कुझु कोन्हे हिननि बुज़ुर्गनि जे, पर हीअ अलाह खां कमु कराए ॾींदा, अलाह जा वेझा आहिनि। इहो साॻियो हिंदुनि वारो कॉन्सेप्ट। तंहिंजे करे झेड़ो पइजी वेंदो जॾहिं बि शिरक ते लहंदी आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह चयो त जेका मां तव्हांखे हितां वही मोकिलियां थो आम माण्हुनि खे ॿुधायो, ऐं जे तव्हां हिकिड़ी बि का शइ रखे छॾींदव त पोइ तव्हां मुंहिंजो इहो कमु न कयो। अॻिते अलाह ताला चए थो वल्लाहु यअसिमुका मिनन नास, तव्हां ख़बर आहियो न माण्हू कावड़बा ज़रूरु, लेकिन अलाह तव्हांखे बचाईंदो उन्हनि खां। वल्लाहु यअसिमुका मिनन नास, माण्हुनि खां अलाह तव्हांखे बचाईंदो। अॼु बि इन आहे केतिरियूं आयतूं आहिनि शिरक जे बारे में, जॾहिं चिटियूं आयतूं सवली माना सवली सिंधीअ में कजे थी, माण्हुनि केतिरनि खे बाहि वठी थी वञे, छो त हुनजो धंधो ई शिरक जो आहे। उहो ॿुधनि था त चवनि था त मरी वियासीं, हे जेकॾहिं ॻाल्हि सची आहे त पोइ असां छा रहंदव असां वटि। त अलाह ताला जो ज़िमो आहे त जेको अलाह ताला जो क़ुरान चिटो सवलो माना में फेर फार करण खां सवाइ सिधो सो ॿुधाए थो, जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फरमाए थो वल्लाहु यअसिमुका मिनन नास, अलाह तोखे माण्हुनि खां बचाईंदो, तव्हांखे माण्हुनि खां परे रखंदो। अॼु बि इहा अलाह जी मदद उन्हनि सां आहे जेके माण्हुनि खे क़ुरान पाक सिधो तर्जुमो करे ॿुधाइनि था। इन अल्लाह ला यहदिल क़ौमल काफ़िरीन, बाक़ी अलाह चए थो जेको क़ुरान जी आयतनि ॿुधण खां सवाइ बि नथो सम्झे त पोइ अलाह ताला अहिड़े काफ़िर क़ौम खे हिदायत बि कोन ॾींदो, अलाह खे का ज़रूरत बि कोन्हे जो उन्हनि माण्हुनि खे सिधो रस्तो ॾेखारे। उन खां पोइ अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो फरमाए थो वतुल मा ऊहिय इलैक मिन किताब रब्बिक, वरी साईं ॻाल्हि त नबी साईं तव्हां जेका तबलीग कयो तव्हांजो कमु आहे त जेको तव्हां ॾे अलाह ताला क़ुरान जो आयतूं वहियूं कईंदी इहो तव्हां माण्हुनि खे पढ़ी ॿुधायो। ला मुबद्दिल लिकलिमातिही, माना त हीउ जेको क़ुरान जो आयतूं आहिनि इहे मुआशिरे जे तब्दीली, सियासी तब्दीली, वक़्त जी तब्दीली सां इन्हनि जी माना या इन्हनि जी हिकमत में फ़र्क़ु न ईंदो। अलाह जे हिन कलमनि में का तब्दीली कान थींदी। वलन तजिद मिन दूनिही मुल्तहदा, ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला फरमाए थो त हिन क़ुरान ऐं तुंहिंजी तइलीम खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे जन्नत हासिल करण जो। वलन तजिद मिन दूनी मुल्तहदा, माना इहो ई आहे दरवाज़ो रब वारो, इहा वहीअ वारो दरवाज़ो जेको आहे इन खां सवाइ ॿियो रस्तो कोन्हे। तंहिंजे करे को माण्हू सम्झे थो त मां ॿिया किताब पढ़ी ऐं हिदायत हासिल कंदुसि, ॾाढो ॾुखियो आहे। तव्हांखे क़ुरान पाक खे सम्झणो पवंदो, अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ उन जूं जेके नसीहतूं आहिनि उन अमल कंदो त जन्नत मिलंदी, त इहा ॻाल्हि थो करे। तंहिंजे करे हीउ जेको उनजी माना थो करे त जेको आहे सो तलावत आयातुल क़ुरान करीम अमामुन्नास फौर नज़ूल अलैहि, ऐं चई त जेको आहे सो जीअं इहा मालूमात तव्हां वटि पहुचे थी फौरन माण्हुनि ताईं पहुचायो। तंहिंजे करे अलाह ताला जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो फ़र्ज़ पूरा कया त अलाह ताला जेको आहे सो तस्दीक थो करे वलक़द शहदल्लाहु जल जलालहु रसूली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिअन्नहु बलग़ रिसाला कामिला गैर मनकूसा, त अलाह ताला पाण थो शाहिदी ॾिए, सर्टिफिकेट थो इशू करे त मुंहिंजे प्यारे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी जेका मां हुनखे वही मोकिलियूं उन माण्हुनि ताईं पहुचायूं ऐं उन मां का खुटाई कोन, गैर मनकूस आहे माना उन मां का कान खुटाई। तॾहिं अलाह ताला सर्टिफिकेट थो इशू करे, कहिड़ो चए थो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदईतु लकुमुल इस्लाम दीना, जीअं अॼु जेको आहे सो मां तव्हांजो दीन मुकमल कयो, ऐं इन दीन जे मुकमल करण सां जॾहिं तव्हां पंहिंजे ज़िंदगियुनि में दीन मुकमल कंदो त अतममतु अलैकुम निअमती, त जेके मुंहिंजूं नेमतूं आहिनि उहे बि तव्हांजे मथां पूरियूं थींदियूं। हूअं त आहे त अचे थो मां दीन खे मुकमल कयो, पंहिंजूं तुंहिंजे मथां नेमतूं पूरियूं कयूं, पर इहो हुकुम सभिनी जे लाइ आहे। जेको पंहिंजे मथां मुकमल दीन लाज़िम कंदो ऐं उन ते अमल कंदो त अलाह ताला उन जे शख़्स उन क़ौम जे मथां पंहिंजूं नेमतूं पूरियूं कंदो। वरज़ईतु लकुमुल इस्लाम दीना, ऐं जेको इहो दीन जो नालो आहे इस्लाम में अलाह इन सां राज़ी आहे, छो त इन जे थ्रू ई पंहिंजूं नेमतूं पूरियूं कंदो। अलाह ताला फरमाए थो त हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे तव्हांखे माण्हुनि खे पहुचाइणो आहे, ऐं क़ुरान पाक केतिरियूं तक़ाज़ाऊं करे थो। क़ुरान पाक इनफ़रादी ज़िंदगीअ खां जे जाइ ते इज्तिमाही मामलनि जो ई रहनुमाई करे थो। इज्तिमाही ज़िंदगी गुज़ारण जे लाइ असांखे चए थो ज़कात ॾियणु थियो, कूड़ी शाइरी न ॾियणु थियो, ज़ुल्म न करणु थियो, जंहिंसां ज़ुल्म थिए उन जे ख़िलाफ़ जिदोजहद करण जूं ॻाल्हियूं करे थो। त अलाह ताला हिकिड़ी इज्तिमाही हिन धरतीअ ते अलाह जे क़वानीन खे
नाफ़िज़ करे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जो किताबु आहे। हीउ क़ुर पाक को चिलनि कढण जो या वज़ीफ़नि जो किताबु कोन्हे को जो हिकिड़ो माण्हू घर में वेठो हुजे वेठो लुॾे। हीउ किताबु इज्तिमाई किताबु आहे, इनक़िलाबी क़ुर आहे जेको हिन मुआशिरे में तब्दीली आणींदो। जेको माण्हू क़ुर खे हिकु दफ़ो सही सम्झी वेंदो उहो घर में कोन वेहंदो, उहो पाड़े में तब्दीली आणींदो, इनक़िलाब आणींदो, हक़ जी ॻाल्हि कंदो, सच जी ॻाल्हि कंदो ऐं ज़ालिम माण्हुनि सां नफ़रत कंदो, मज़लूमनि जी मदद कंदो। इहो क़ुर जी जेका सा या क़ुर पढ़ण वारनि मां अहिड़ा माण्हू निकिरनि था। तॾहिं रब साईं फरमाए थो वजाहिदू फिल्लाहि हक़ जिहादिही, माना अलाह जे रस्ते में उहे कम कयो, उहो जिहाद कयो जेतिरो तव्हांजे मथां हक़ आहे, जेको अलाह लिखियो आहे। असांजे मथां अलाह जो कहिड़ो हक़ आहे? असांजे मथां अलाह जो उहो हक़ आहे जेको क़ुर में असांखे हुकुम ॾिना अथई, उहो ई असांजे मथां अलाह जो हक़ आहे। हींअर ब्रेक वठूं था ऐं जेकॾहिं तव्हांखे सुवाल बि आहे त स्क्रीन ते शायदि नंबर हलंदो हूंदो त तव्हां क्वेश्चन बि करे सघो था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भली कार। मौज़ू असांजो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आख़िरी ख़ुतबो ॾिनो हो हजतुल वदा में, उन्हीअ जे 15 नुक़्तनि ते ॻाल्हायूं था। 13 नुक़्तनि ते असां प्रोग्राम करे चुका आहियूं ऐं इहे जेके 13 नुक़्तनि ते प्रोग्राम इहो जेको आहे सो फलाह आख़िर नाले सां फेसबुक ते अपलोड थियल आहिनि, जेके तव्हां उतां ॿुधी सघो था। अॼु असांजो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंगुर मथे करे चयो त अलाह साईं तूं शाहिद रहिजांइ जो मुंहिंजा सहाबी मूंखे शहादत ॾियनि था त मां हिननि खे तव्हांजो पैगाम पहुचायो आहे। काल बि मौजूदु आहे ऐं जीअं मूं अर्ज़ु कयो काल वठूं था। केतिरे वक़्त खां पोइ टाइम मिलियो आहे त कुझु कालूं वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा। दीन मोहम्मद जो ॻाल्हायां। हा, किथां था ॻाल्हायो? मुलाकात आहियां। जी अदा, सुवाल छा आहे? सवाल हज माण्हू जी जायज़ न जायज़ जेको 1000 ते 2500 छा जो हज रियाज जेको ॾींदा न? हा, जायज़ न जायज़? अदा ॻाल्हि इहा आहे त इस्लाम में व्याज हराम आहे, ॾियण वारे लाइ वठण वारे जे लाइ ऐं व्याज जो धंधे करण वारे जे लाइ निहायत हराम आहे ऐं इन जी एॾी सज़ा आहे जो चवनि था त जेकॾहिं व्याज जा गुनाह जा 70 हिसा कजनि त हिकिड़ो हिसो जेको उनजो एॾो गुनाह आहे जीअं को माण्हू पंहिंजी माउ सां निकाह करे। तंहिंजे करे इहो हराम जो कमु आहे, बिल्कुलु इस्लाम में जाइज़ न आहे। हाणे जेको आहे सो इहा जेका क़ुर शरीफ़ पढ़ां थो त अलाह फरमाए थो जाहिदू फिल्लाहि हक़ जिहादिही, माना अलाह जे रस्ते में तव्हां कोशिशि कयो ऐं जेके क़ुर में मुआशरती अहकाम आहिनि उन्हनि खे नाफ़िज़ कयो। जेकॾहिं को ज़ुल्म थो करे त उनजे ख़िलाफ़ जिहाद कयो। हुअ अश्तबाकुम, अलाह चयो त जेको तव्हां मां इस्लाम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह जो रसूल मञी ऐं अलाह खे अलाह मञी अची थो वञे, उहो अलाह जो चूंडियल सिपाही आहे। वमा जाल अलैकुम फिद्दीन मिन हरजिन, अलाह चए थो घबरायो न, हिन दीन में हिन जे कम करण में तव्हांखे तकलीफ़ कान थींदी, का मुश्किल कोन थींदी, अलाह जी तव्हां सां मदद शामिल थींदी। मिलत अबीकुम इब्राहिम, ऐं जेको इहो दीन आहे सो तव्हांजे वॾे ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम वारो आहे। हूअ समाकुमुल मुस्लिमीन, ऐं उन ख़ुदि तव्हांजो नालो रखियो आहे मुस्लिमीन मीन क़बिल, इन खां अॻु में वफ़ी हाज़ा, हाणे बि छाजे लाइ? तव्हांजी ड्यूटी छा आहे, कहिड़ो कमु तव्हांखे करिणो आहे? लियकून रसूल शहीदन अलैकुम, त जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरत में अलाह जे आॾो तव्हांजे मथां शाहिदी ॾींदो। कहिड़ी शाहिदी ॾींदो? शाहिदी इहा ॾींदो त मां हिननि खे क़ुर शरीफ़ पूरो ॾिनो, उन मां मूं का शइ कान रखी, मां हिननि खे नसीहतूं कयूं जेके हिन लाइ ज़रूरी हुयूं, ऐं वॾी ॻाल्हि त मां इन अलाह जे हिन क़ुर खे उन मुताबिक़ हिकिड़ो सियासी निज़ाम, मुआशरती निज़ाम, सोशल सिस्टम क़ाइमु कयो ऐं इहे सभु गादियूं मूं ख़तमु कयूं ऐं जेको परहेज़गार हो उन खे मां इन्हनि जो हेड मुक़ररु कयो। निमाज़ी तहजद गुज़ार जेको आहे सो इन्हनि जा इंतज़ाम संभालींदो। इहो इस्लामी निज़ाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़िंदगीअ में क़ाइमु कयो ऐं उन खां पोइ सभिनी चइनी ख़लीफ़नि निज़ाम खे हलाए ॾेखारियो
त अल्लाह ताला रसूल सल्लम इहो शायदि ई वठंदो त मूं उन्हनि खे इहो निज़ाम हलाए ॾिनो ऐं क़ुर जे कानूननि खे बाक़ाइदे इम्प्लीमेंट करे ॾेखारियो। अॻिते रब फरमाए थो वतकूनू शुहदा अलन्नास, ऐं तव्हांखे वरी शायदि ई वठंदो ॿियनि जे मथां। माना अलाह ताला चवंदो ॾियो ख़बर तव्हां रसूल सल्लल्लाहु निज़ाम खे रिपीट कयो पंहिंजे मुल्क में, उहो निज़ाम क़ाइमु कयव त जीअं तव्हांजा थाणा मस्जिदुनि में हलनि, तव्हांजो जेको सो परहेज़गार शख़्स इंचार्ज थिए थाणे जो, तव्हांजो जेको DCO आहे सो सभिनी खां तहजद गुज़ार हुजे, इस्लामी निज़ाम ऐं इस्लामी मारा परहेज़गार माण्हुनि जे हथ में इक़्तिदार हुजे। अलाह चए थो तव्हां इहो निज़ाम कयो क़ाइमु, जे कयो अथव त वरी पोइ हिंदुनि बि ॾिठो ऐं उन्हनि पंहिंजे मुल्क में साॻियो निज़ाम क़ाइमु कयो त इहो असां खां पुछंदो तकूनू शुहदा अलन्नास, तव्हां खां अलाह शायदि हिननि माण्हुनि खे तव्हां निज़ाम क़ाइमु करे ॾिनो। असां चवंदा हुआसीं साईं असां 1000 साल हिंदुस्तान ते हुकूमत कई पर इस्लामी निज़ाम नाफ़िज़ न करे सघियासीं साईं, छाकाणि त असां हुआसीं 40% 60% आहे हिंदू, हाणे कीअं उन्हनि खे असीं इहो नमूनो नाफ़िज़ कयूं। ठॻीअ जे ॻाल्हि ते जहिड़ा लॻा पिया आहिनि त उहो था चवनि न को, असीं चऊं था को, पोइ असां अलाह साईं असां तोसां अर्ज़ु कयोसीं असांखे अहिड़ो मुल्क ॾे जंहिंमें 95-96% मुस्लमान हुजनि, पोइ तोखे असीं निज़ाम नाफ़िज़ करे, उहो पाकिस्तान मिलियो। हाणे जेको पाकिस्तान जो हाल तव्हां ॾिसो था, अलाह असां खां इहो सुवालु पुछंदो तकूनू शुहदा अलन्नास त तव्हां हिते कहिड़ो निज़ाम क़ाइमु कयो आहे। जेकॾहिं वाक़ई असां हिते इस्लामी निज़ाम क़ाइमु कंदासीं या करे वञूं हा त हिन वक़्तु उहो निज़ाम यूरोप में हली पवे हा, इंडिया में हली पवे हा, ॿियनि मुल्कनि में, छो त अॼुकल्ह त ग्लोबलाइज़ेशन आहे। हिते जेकॾहिं तव्हां वटि इंसाफ़ थींदो, अदुल थींदो, बेवाहुनि जो बैतुल माल मां ख़र्च भरबो, तइलीम जो निज़ाम हिकिड़ो हूंदो, तइलीम फ्री हूंदी त इहा माण्हू कापी कंदा, ॿियनि मुल्कनि जा माण्हू ब्राज़ील वारा कापी कंदा, फिलिपीन वारा कापी कंदा। इहो आहे तकूनू शुहदा अलन्नास, तव्हांखे अलाह जो रसूल जो निज़ाम ठाहे ॾेई वियो, तव्हां उहो काॾे कयो निज़ाम, तव्हां बि त हुनखे रिपीट कयो न त पोइ माण्हुनि ताईं तव्हां शायदि ॾियो त साईं असां त हिंदुनि खे ॾेखारियोसीं त अहिड़ो खीर ऐं खंड ऐं माखी मखण ऐं शींहं ऐं ॿकरी वारो निज़ाम जेको आहे सो असां क़ाइमु कयो आहे। तंहिं ते रब साईं फरमाए थो त जेको आहे सो तव्हां हुनखे शाहिदी ॾियणी पवंदी। तंहिंजे करे जेके रसूलनि जा अलैहिस्सलाम जा जेके सहाबी आहे, पोइ चाहे आदम अलैहिस्सलाम खां वठी ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जिन ईमान आंदो उहे ही था चवनि था रब्बना आमन्ना बिमा अंज़लत वत्तबअनल रसूल फक्तुबना मा शाहिदीन। चवंदा रब साईं असां ईमान आंदो ऐं जेको कुझु तो मैसेज पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो आहे असां उन ते हली ॾेखारियो आहे, असां उन ते हलूं था। फक्तुबना मा शाहिदीन, अलाह साईं असां ॿई कम कया आहिनि, हाणे हथ था ॿधूं असांखे जेको आहे सो शाहिदनि में असांजो नालो लिखजाए। ऐं उनखां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिर्फ़ु क़ुर ॾिनो, पर जेकॾहिं उते का लफ़्ज़ जी माना धाना साहबी पुछंदा त उहा बि हुनखे खोले ॿुधाईंदो। हिकिड़ो मिसाल आहे त मिसाल तौर अलाह ताला क़ुर शरीफ़ में आयत आंदी आहे सूरह अनाम जी आयत 82 अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्म। अलाह फरमाए थो त कामयाब उहे आहिनि जेके ईमान सां गॾु पंहिंजे ईमान में ज़ुल्म खे शामिल न कयो अथनि। इन ते साहबा परेशान थी विया त ज़ुल्म जी माना हू आम पिया वठनि, माना कंहिं सां धको हणणु, कंहिंजो पैसो खाइण या ज़ुल्म करणु। त जेको आहे सो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु चए थो त लम्मा नज़ल, जॾहिं आयत लथी आहे शक ज़ालिक अलल मुस्लिमीन, त मुस्लमान डिॼी विया त हे त असां पोइ कुझु न कुझु त ग़लती कंदा हूंदासीं। त कालू या रसूल अल्लाह ऐन ला यज़लिम नफ़्सो, असां में कहिड़ो आहे जेको किथे न किथे ग़लती नथो करे। त रसूल फरमायो काल लईस ज़ालिक, इहा ॻाल्हि न आहे, इहो जेको ज़ुल्म आहे इहो आहे शिरक, इन्नमा हुव शिरक। अलम तस्मऊ मा काल लुक़मान लिब्निही वहु यइज़ु, जी क़ुर में कोन था पढ़ो जॾहिं लुक़मान अलैहिस्सलाम पुट खे छा पियो चए, इज़ काल लुक़मान लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। चई त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो जॾहिं हुनखे वाइज़ पियो करे त हे पुट शिरक न कजांइ रब सां, छो त शिरक वॾे में वॾो ज़ुल्म आहे। असल में शिरक कीअं ज़ुल्म वॾो आहे, शिरक हूंदो आहे आम तौर कंहिंजो हक़ खाइणु, कंहिंजे ॿनीअ ते कब्ज़ो करणु, इहो बि ज़ुल्म आहे। हाणे अलाह सां शिरक जो ज़ुल्म कीअं आहे, इन लाइ त ॾिए अलाह, पुट अलाह ॾिए, माण्हू चए फलाणे ॾिनो आहे। हाणे माना इहो ईअं ई आहे जीअं को ॿारु पेपर करे ऐं हुन में 90 मार्कूं खणे, पोइ जेको उस्ताद मिली ठगी करे उनजा नंबर ड्राए ॿिए छोकिरे खे लिखे, वरी उहो जेको छोकिरो जंहिं 45 मार्कूं हिन जो नंबर लिखी छॾे, हिन जे घर में फिटको, इहो वॾे में वॾो ज़ुल्म आहे। त महिनत हिकिड़ो कजे ॿिए खे ॾिजे। त अलाह सां जेको ज़ुल्म आहे उहो आहे त करे सभु कुझु अलाह थो,
ऐं इहो करे बि थो ऐं ॿुधे बि सिर्फ़ु अलाह थो, दुआऊं बि सिर्फ़ु अलाह ॾे थी वञनि ऐं चइजे त फलाणे करे ॾिनो, क्रेडिट ॿिए खे ॾियणु, तंहिंजे करे इहो शिरक ज़ुल्म अज़ीम आहे। उन खां पोइ अलाह ताला असांखे इहो सम्झायो आहे त चए थो रब साईं वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इअ्बुदुल्लाह वज्तनिबू तागूत, चई असां हिकिड़ो कानून सभिनी रसूलनि खे ॾींदा आया आहियूं अलैहिस्सलातु वस्सलाम। कहिड़ो त हर उम्मत में रसूल मोकिलियोसीं ऐं उनखे इहो चयोसीं त माण्हुनि खे चयो नेबुदुल्लाह, सभु कुझु अलाह खां घुरो या जेको अलाह कानून उन्हनि ते हलो, वज्तनिबू तागूत, ऐं तागूत खां बचो। तागूत छा आहे? हर उहा शइ जेका अलाह जे कानून खां हलण खां रोके। पोइ चाहे हे अंग्रेज़ मोल अंग्रेज़ जो जेको असां वटि हले पियो थो कानून कोर्टुनि में, या को हुकुमरान निभागो अची वञे, या अहिड़ी ज़ात ऐं पात जे करे जेको अलाह इंसान दीन ते न हलनि ऐं पंहिंजा कानून पैदा कनि। मिसाल तौरु आहे त नियाणीअ जी शादी नथी करे सघिजे जेसि ताईं को इजाज़त न ॾिए, ऐं पोइ वरी जेको आहे सो किन ज़ातियुनि में त असां ज़ात खां ॿाहिरि न कंदासीं, पोइ भली उहो सौट ॼट हुजे, उहा छोकिरी MA पढ़ियल हुजे, नथी करणु चाहे तॾहिं बि हुनखे ॾंडे जे ज़ोर ते शादी कराइणु, इहा आहे माना ज़ात इन हिस में तागूत आहे। जेका अलाह जे हुकुमनि ते हलण में इहा ज़ात तागूत थी वई। को हुकुमरान आहे जेको आहे सो सभु वज़ीर रिश्वत वारा थो खणे, मूंखे बि हिसो ॾियो, पोइ इहो तागूत आहे, इहो निज़ाम बि तागूत थी वियो। ऐं जेकॾहिं का कोर्ट आहे जेका गैर इस्लामी शरीयती फ़ैसिला थी करे त इहा बि तागूत आहे। हिकिड़ो शख़्स बि तागूत थी सघे थो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो हिन तागूत खां बचो। जीअं इंशाअल्लाह ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त अल्लाह ताला चए थो न तागूत खे रोकणो पवंदो तव्हांखे। अॻिते आयत में जी फमन यकफुर बितागूत व युमिन बिल्लाह फ़क़द इस्तमसक बिउरवतिल वुस्का। अल्लाह चए थो ड्रिजो न, जेकॾहिं तव्हां हुन तागूत जो इनकार कंदव। इनकार करण जो छा मतिलबु आहे? अरबीअ में मथां तफ़सील स्लाइड ते लिखियलु आहे। कुफ़्र बितागूत यकून बिलक़ल्ब, दिलि सां थींदो। ज़ालिक बिबुग़्ज़िही वरफ़दहु जुमलतन व तफ़सीलन, हुन सां हुनखे बोस करणो आहे हुन जे ख़िलाफ़ ऐं जवाबु ॾियणो आहे ऐं हुनजो ऐलान करणो आहे ऐं हुननि जे ख़िलाफ़ विहणो आहे त जेको आहे सो इहो तागूत जेको आहे सो असांजे मुआशिरे में न हलंदो। महारबीही बि यद व लिसान, विड़बो उन सां हथ सां ज़बान सां जीअं हुनखे मटाइजे। त अलाह फरमाए थो जेको हुन तागूत जो इनकार कंदो ॾिजो न। ऐं जेकॾहिं तव्हां युमिन बिल्लाह अलाह ते ईमान आणींदव फ़क़द इस्तमसक बिउरवतिल वुस्का, त सम्झो त पोइ तव्हां अलाह जी मज़बूत रसीअ खे पकड़ियो आहे। लन फिसाम लहा, उहा कान छिजंदी तव्हां खां। वल्लाहु समीउन अलीम, जो अलाह तव्हांजी ॻाल्हि ॿुधे बि थो ऐं अलाह तव्हांजी ॻाल्हि ॼाणे बि थो। काल मौजूद आहे, काल खे वठूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। ओके, तंहिंजे करे जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मिशन खे जारी रखण लाइ असांखे कुझु नसीहतूं कयूं। नंबर 1 चयईं त बल्लिगू अन्नी वलौ आयतन। हे क़ुरान शरीफ़ जेको मूंखे चए थो रसूल मूंखे मिलियो आहे, तव्हांखे ज़रूरी न आहे त सॼो क़ुरान जी माना अचे, या ज़रूरी न आहे त तव्हां वॾा आलिम हुजो। हिकिड़ी आयत त हर मुस्लमान खे ईंदी हूंदी, त चए थो बल्लिगू अन्नी वलौ आयतन, हिकिड़ी आयत बि तव्हांखे अचे थी त तव्हां ॿिए ताईं पहुचायो, उनखे पहुचायो त हीअ क़ुरान शरीफ़ में इहा तबलीग असल में आहे ई क़ुरान पहुचाइण जो। उन खां सवाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नज़र अल्लाह मरन समिअ मिन्ना हदीसन फहफ़िज़हु हत्ता युबल्लिगहु। चए थो त अल्लाह ताला इन शख़्स खे, इन नज़र अल्लाह जूं ॿई मानाऊं अचनि थियूं त अल्लाह ताला हिन खे भला नज़ारा ॾेखारे, यानी जीअं जन्नत, या हुन जे चेहरे ते अल्लाह ताला हशाशी बशाणी, यानी मुंहं ते नूर ईंदो, जेको का बि हदीस ॿुधे, का क़ुरान जी आयत ॿुधे, उनखे यादि करे ऐं वरी ॿिए ताईं पहुचाए, त अल्लाह ताला इन माण्हूअ जेको आहे सो इनखे जेको नेमत कंदो या नज़रतुल जन्नत उहा पहुचाईंदो। काल मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं सवाल पुछो, किथां था ॻाल्हायो? साईं फेरोज़ रिंद पियो ॻाल्हायां कुंडली मां। हा साईं, कुटण जाइज़ आहे? इमाम ते जेको किटन था इहो जाइज़ आहे ना जाइज़ आहे? जी, असल में अर्ज़ इहो आहे त पंहिंजो असां जेकॾहिं ईरान जे कल्चर खे ॾिसूं था त उहे अफ़सोस कनि था ऐं आहिस्ते आहिस्ते कनि था
पर हाणे मूंखे न आहे ख़बर त हे जंजीरूं हणणु या रतू कढणु इहो हिननि जे फिके में कीअं जाइज़ आहे, इहा मूंखे हुनजी मालूमात कान्हे, इहो वरी तव्हां हुननि जे आलमनि खां पुछो। लेकिन जेकॾहिं मां ॾिठो आहे त ईरान वारनि जा जेके शिया आहिनि उहे वधीक तइलीम याफ़्ता आहिनि, छाकाणि मूंसां हिते प्रोजेक्ट में ईरान जे केतिरनि इंजीनियरनि मूंसां कमु कयो आहे ऐं मां हुननि जी दीनदारीअ खां सही माना ॿुधायां त ॾाढो मुतासिर होसि। पहिरीं ॻाल्हि त जिथे असीं गॾु पिया वियासीं हितां हैदराबाद खां ख़ैरपुर, जिथे निमाज़ जो टाइम थिए उते लही ऐं मस्जिद में पढ़नि, इहो कोन पुछनि पिया त हे सुन्नियुनि जी या शियनि जी मस्जिद आहे, निमाज़ पंहिंजी पढ़नि पिया। वरी जेको आहे सो असां सफ़र में जोराबनि ते मसा था कयूं, ही मसा बि न पिया कनि, चवनि पिया त ही असां हिते पाकिस्तान में आया आहियूं साल ॾेढ जे रहण जे लाइ, तंहिं करे असांजे फिके में मसा जाइज़ कोन्हे जेकॾहिं असीं परमंड रहूं था। बहिराम जो पंहिंजो फिको आहे, असांखे हुननि जो क़दुरु करणु खपे। बाक़ी इहो जेको धक हणणु मारणु इहो त मां नथो सम्झां त शायदि हिन जा आलम बि हिनजी इजाज़त ॾींदा हूंदा। असां वटि बि सुन्नियुनि में माण्हू अलाए छा छा था कनि, कहिड़ो शिरक कनि था, त हिननि वटि बि हूंदा, असां वटि बि आहिनि। अलाह ताला सभिनी खे हिफ़ाज़त में रखे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, ख़ैरपुर मीरत सां गुलाम मुर्तज़ा सूमरो ॻाल्हायां। त सवाल इहो आहे त छा गाइबाना जनाज़ा निमाज़ शरीयत में जाइज़ आहे, हिन जी इजाज़त ॾे थी शरीयत? जी हाँ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां गाइबाना निमाज़ पढ़णु जाइज़ आहे। ख़ासि तौर पे जेको हबश जो जेको हुकुमरान हो उहो उन जे बारे में मशहूरु हो त शायदि मुस्लमान थी वियो आहे, त मूंखे हाणे सही यादि न आहे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी गाइबाना निमाज़ पढ़ाई आहे ऐं बिल्कुलु गाइबाना निमाज़ पढ़ण जूं असांखे सनद मिले थी। जी दा। अच्छा, हाणे अॻिते अचूं था त अलाह ताला रसूल पहुचायो, लेकिन असल में छा आहे, असां वटि मुसीबत त असां फ़िरकनि में विरहाइजी विया आहियूं न। हाणे क़ुर त जेको आहे सो अहिड़ो थो खोले ॻाल्हाए शिरक जे ख़िलाफ़ु, बिदतुनि जे ख़िलाफ़ु, पोइ माण्हू डिॼनि था, चवंदा हेड़ी शिरक जे ख़िलाफ़ु आयत आहे। हाणे जेकॾहिं मां थो पढ़ां त मस्जिद मां मूंखे कढी छॾींदा, पोइ मौलवी लिकाइनि था, माण्हू लिकाइनि था, अलाह ताला इन शइ खे नाराज़ थो थिए। या ॿियूं क़ुर जूं आयतूं पढ़ंदा उहा न आणींदा, त अलाह ताला इन्नल लज़ीन यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनात वल हुदा, जेके क़ुर जी आयतूं लिकाइनि था, जेके चिटियूं आहिनि हिदायत मां, मिन बाद मा बय्यनाहु लिन्नास फिल किताब, जॾहिं कि क़ुर में आयतूं अलाह ताला ॾिनियूं इन लाइ आहिनि जीअं अवाम नास लाइ खुलनि, माना माण्हुनि लाइ जेके ज़ाहिर कनि, त अहिड़नि माण्हुनि खे रब साईं फरमाए थो उलाइक यलअनहुमुल्लाह, अलाह हुननि जे मथां लानत थो करे, यलअनहुमुल लाइनून, लानत करण वारा बि लानत कनि था। ॿुधाईंदा शायदि वरी काल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजा मोहम्मद यूसुफ जते का अर्ज करें शायद सच्चान खान का जी। हाँ सर, असांजी अर्ज़ी है जो ये अनकम सपोर्ट प्रोग्राम वग़ैरह हले तो इन में माण्हू जेका आहिनि से कार्ड विकिणणु ईंदा न, हाणे 3000 जो असांखे ॿियो कार्ड जो नालो ईंदो, तव्हांखे 4,500 या 5,000 ताईं पैसा कढाई जो, माना इहे पैसा जाइज़ आहिनि या न व्याज में शामिल आहिनि? इहो कार्ड केरु थो विकिणे? ये माण्हू विकिणंदा आहिनि, जेका 12 माण्हू हूंदा आहिनि, पहिरीं चवंदा 3000 जो असांखे ॾियो, पोइ असांजे नाले जॾहिं 3-4 महीना पुठियां ईंदो पोइ पैसा तव्हां सभु खणिजो। और उहे पैसा मथां जेका माण्हू खणे थो, उहे जाइज़ आहिनि या ना जाइज़ आहिनि? अच्छा अच्छा, हे बेनज़ीर वारा कार्ड जेके आहिनि? जी जी हाँ, ये माण्हू 12 विकिणंदा त ज़रूरत पवंदव 3000 ॾियो, पैसा निकरंदा 4,500 और मथां 1500 रुपया हली वञी खणिजो। हाणे इहो व्याज आहे या इहो बिल्कुलु जाइज़ न आहे, इहो हराम आहे ऐं इहो बि हिकिड़ो सूद आहे जो 3000 ॾेई ऐं 4,500 खणजनि, इन जी का इजाज़त न आहे, इहो हराम आहे, इहो व्याज आहे ऐं इस्लाम में हराम आहे, इहो करणु न खपे। ऐं जेकॾहिं केरु अलाह वारो आहे कार्ड वठी कंहिंखां, उनखे 4,500 ई ॾे जेके हुन कार्ड मां निकिरनि था, या ओधर थी पवंदी ऐं अलाह हुनखे अजुर बि ॾींदो, बाक़ी 1500 खाई वञणु इहो गुनाह जो कमु आहे। हा, हाणे साईं इन खां पोइ अलाह ताला असांखे क़ुर शरीफ़ में चयो आहे त माण्हुनि ताईं पहुचायो बि सही, पर पाण बि त सम्झो न। क़ुर शरीफ़ में 2-3 आयतूं आहिनि, ॿुधायां थो। अफला यतदब्बरूनल क़ुरान, तव्हां क़ुर खे सम्झो छो था, पंहिंजी ॿोलीअ में छो था पढ़ो, वलव कान मिन इंद गैरिल्लाह, छो त पंहिंजी ॿोलीअ में पढ़ण सां तव्हांखे हिकिड़ी शइ जी ख़बर पवंदी त वाक़ई हीउ क़ुर अलाह जे तरफ़ां आहे। छो त जेकॾहिं चए थो अलाह साईं जेकॾहिं हीउ इंसान ठहियलु हुजे हा लवजदू फी इख़्तिलाफ़न कसीरा, त तव्हांखे ख़बर पया त हिन में त कॉन्ट्रडिक्शन आहिनि, केतिरियूं ॻाल्हियूं फिरियूं थी वञनि। किथे मिसाल तौरु मूसा अलैहिस्सलाम जे बारे में जेकॾहिं अलाह ताला क़ुर में फरमाए त ख़िज़र सां वियो त जेको आहे सो हिकिड़े छोकिरे खे मारियऊं, ऐं उते वरी छोकिरे जे नाले वरी कोई चवंदा त छोकिरीअ खे मारियऊं, त इहे इख़्तिलाफ़ अची वञनि हा। त अलाह चए थो क़ुर खे सम्झी पढ़ो। अॻिते तो रब साईं फरमाए सूरे मुहम्मद आयत नंबर 24 में अफला यतदब्बरूनल क़ुरान अम अला क़ुलूबिन अग़फ़ालुहा, सवलो तर्जुमा त क़ुर ते अमल छो था कनि, छा दिलनि ते ताला अथनि? माना पढ़बो सम्झबो त क़ुर ते सम्झ अची वेंदी।
तंहिंजे करे जेकॾहिं केरु माण्हू क़ुर खे न सम्झण जे करे क़ुर जे हुकुमनि खां गाफ़िल रहिजी वियो ऐं ज़िंदगी जी जहालत में गुज़ारींदो, जहन्नम में वेंदो। तंहिंजे अलाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिकायत थो करे, क़द शका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला रब्बी मिनल मुहजर क़ौमहू, जेको क़ुर खे छॾे थो। जे छा थो चवे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? चए थो वकाल रसूल या रब्बी इन क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। चवंदो त ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो ए रब साईं मुंहिंजी क़ौम क़ुर खे छॾे ॾिनो। ऐं तंहिंजे करे हीअ आयत आहे जेको अरबीअ में तफ़सीर में चवंदा हाज़ी आया मज़कूरा तदुल अला अन तदब्बरुल क़ुरान व तफ़हुमु व तअल्लुमहु वल अमल बिही व अमर ला बुद्द मिनहु लिल मुस्लिमीन। इहो कमु मुस्लमान खे करिणो आहे त उनखे सम्झिजे ऐं उनखे तफ़हम हासिल करे त जीअं अमल करे सघिजे। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला जेको आहे सो फरमाए थो त हीउ क़ुर सम्झो ऐं थिड़ो न, काॾे था भटको। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर शरीफ़ में किन जायुनि ते फरमायो आहे इन अल्लाह फ़ालिक़ु हब वल नवा, अलाह ई आहे जेको हिन ॿिज मां वण थो पैदा करे, हिन ॿिज मां सलाह थो पैदा करे। युख़रिजुल हय्य मिनल मय्यत वल मुख़रिजुल मय्यत मिनल, अखियुनि सां ॾिसो था त अलाह ताला मोल शइ मां जहिड़ी शइ थो पैदा करे। हिकु ॿिज जो दाणो आहे मोह पियो आहे पर उन मां ज़िंदा अंबनि जो वण थो पैदा थिए, उन मां कणक जा सला था पैदा थियनि। मुख़रिजुल मय्यत मिलल हई, ऐं वरी ज़िंदा मां मुर्दा थो पैदा करे। ज़ालिकुमुल्लाह, अलाह खे थो ॾिसो इहो अथव तव्हांजो अलाह, इहो अलाह आहे न तव्हांजो। फ़अन्ना तुफ़कून, पोइ काॾे था भटको, पोइ काॾे दरनि ते था वञो, अहिड़े अलाह जे दर खे छॾे, उनजी रसीअ खे छॾे ऐं तव्हां ताग़ूत जे पोयां था पोइ शिरक था कयो, अहिड़े अलाह खे छॾे। अलाह साईं खां असां दुआ था घुरूं त जेको अलाह पाक असांखे सम्झ था फरमाए ऐं जेको कुझु असीं ॿुधो ते अमल करण जी तौफ़ीक़ था फरमाए। हीउ प्रोग्राम सुभाणे 7 बजे वरी रिपीट थींदो। पंहिंजे दोस्तनि खे ॾसजो त घटि में घटि क़ुर जी माना त ॿुधनि, हदीस जी माना त ॿुधनि, ऐं ॿुधण सां जेकॾहिं हुननि जी तब्दीली ईंदी त इन जो अजुर बि तव्हांखे मिलंदो इंशा अल्लाह ताला। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।